नाज़रीन अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो ॿीहर पंहिंजे यूट्यूब चैनल हकीकत न्यूज़ सां गॾु पंहिंजो प्रोग्राम सच वटि ॾुहारी में भली का अचूं था। नाज़रीन अॼु जो प्रोग्राम पंहिंजे ज़िले शिकापुर जी जनरल इलेक्शन जे लाइ आहे। तक़रीबन सभिनी दोस्तनि खे हिन प्रोग्राम खां आगाह कंदासीं जनरल इलेक्शन जे प्रोग्राम खां। ऐं उन खां अलावा पाकिस्तान जो सूबाए सिंध ज़िले शिकापुर ते PS 7, PS 8 ऐं PS 9 NA 192 NA 193 जे मौज़ूअ ते जनरल इलेक्शन जे मौज़ूअ ते तव्हां सां डिस्कस कंदासीं। नाज़रीन शिकापुर सिंध जो ज़िलो जेको सिंध जे ओलह ऐं उत्तर जे हिसे में आहे। शिकापुर ज़िले में 4 तालुका। शिकापुर ज़िलो सूबाए सिंध जे ओलह ऐं उत्तर जे हिसे में आहे, जंहिंजे ओभर में कंदकोट ऐं कश्मोर, जंहिंजे उत्तर में जकमाबाद ज़िलो आहे, जंहिंजे ओलह में लाड़काणो ज़िलो आहे, जंहिंजे ॾखण में ज़िलो सखर आहे। हिन ज़िले जी एराज़ी 512 किलोमीटर आहे। 4 तालुका आहिनि, 2 सब डिवीज़न आहिनि, 1 म्यूनिसिपल कमेटी, 6 टाउन कमेटियूं। हिन ज़िले में सर्कल सुपरवाइज़र तपेदार जो तादाद 13 आहे ऐं तपेदारनि जो तादाद जेको आहे तक़रीबन 60 आहे। ऐं हिन ज़िले में 55 यूनियन काउंसिलियूं आहिनि। यादि रहे त ज़िले शिकापुर में देहन जो तादाद 260 आहे। नाज़रीन शिकापुर में इलेक्शन जूं सरगर्मियूं तमामु तेज़ी सां शुरू थी वयूं आहिनि। नाज़रीन ज़िले शिकारपुर में इलेक्शन वेझे ईंदे ई तमामु सरगर्मियूं तेज़ी सां शुरू थी वयूं आहिनि। ज़िले शिकारपुर में पीपल्स पार्टी जे उरूज खे बहाल करण लाइ 1988 वारे उरूज खे बहाल करण लाइ सरदार गौसबख्श खान महर, मोहम्मद शहरियार खान महर ऐं मोहम्मद आरिफ खान महर पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत करे चुका आहिनि। ऐं उन खां अलावा सभ खां पहिरियां PS 7 ते ॻाल्हाईंदासीं, उन खां बाद में PS 8 ते, PS 9 ते, उन खां बाद में NA 192 जेको सन 2018 में NA 198 हुयो। वरी उन खां बाद में NA 193 जेको 2018 जी इलेक्शन में NA 199 हुयो। हिन वक़्तु ज़िले शिकापुर PS 7 ते मोहतरम आगा तैमूर खान पठान ऐं उनजो मुक़ाबिलो इम्तियाज़ अहमद शेख साहब जन सां आहे, जेको तमामु सख़्तु मुक़ाबिलो आहे। इम्तियाज़ शेख 2018 जी इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हुयो ऐं आगा तैमूर खान पठान JDA जो कैंडिडेट। हिन वक़्तु JDA खे अलविदा करे जमीयत उलमा इस्लाम में शमूलियत अख्तियार कई आहे। आगा तैमूर खान जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते आहे ऐं मोहतरम जनाब इम्तियाज़ अहमद शेख साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। नाज़रीन तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त 2018 जी इलेक्शन शहर शिकापुर तालुके जे सां लागू हुई। हिन वक़्तु 2024 जी इलेक्शन में टकनि जी चेंजिंग थी चुकी आहे, जंहिंमें शिकापुर तालुके सां गॾोगॾु खानपुर तालुको बि आहे। नाज़रीन हिन वक़्तु PS 7 ते मुक़ाबिलो जेको आहे तमामु सख़्तु नज़र अची रहियो आहे। अचो त हिन 2018 जी इलेक्शन जो डायग्राम ॾिसो ऐं उन खां बाद में 2024 जी इलेक्शन जो तव्हांखे हक़ीक़त ॿुधायूं। हिन डायग्राम खे ॾिसी करे 2024 जी इलेक्शन जी मुकमिल पोजीशन जी ख़बर पइजी वेंदी। नाज़रीन ही डायग्राम में 51% वोट मोहतरम जनाब इम्तियाज़ अहमद शेख खयां, 32% आगा तैमूर खान पठान, जमीयत उलमा इस्लाम जी तरफ़ खां शाह वलीउल्लाह साहब 11% वोट खयां ऐं आज़ाद उम्मीदवार मिली सिली करे तक़रीबन 7% वोट उन्हनि खयां। हिन वक़्तु 2024 जे मुक़ाबले में PS 7 ते हिन वक़्तु 2018 जी इलेक्शन खे 2024 सां तर्जीह वठूं। हिन वक़्तु PS 7 ते आगा तैमूर खान जमीयत उलमा इस्लाम जो उम्मीदवार आहे ऐं उन जे बावजूद आज़ाद उम्मीदवार एतिरा ताक़तवर न आहिनि जो 7% वोट खणी सघनि, तक़रीबन 2% वोट ॾींदा। जेकॾहिं इहा परसेंटेज मिलायूं था, जेकॾहिं असां हिन डायग्राम जो हींअर तर्जीह वठंदासीं त 32% आगा तैमूर खान जा वोट ऐं 11% जमीयत जा वोट ऐं 7% आज़ाद जा वोट जेकॾहिं असीं मिलायूं था त तक़रीबन 50% आगा तैमूर खान जा वोट थियनि था। ऐं नाज़रीन तव्हांखे इहा ख़बर हुजे त 2018 जे तक ऐं 2024 जी इलेक्शन जा तक में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हिन में तालुके शिकापुर सां गॾोगॾु तालुको खानपुर बि आहे। लॻे थो त हीउ मुक़ाबिलो तमामु सख़्तु आहे। 2018 में PS 7 जी जेकी पॉपुलेशन हुई 4,16,965 हुई, जंहिंमां जेकी वोट रजिस्ट्रेशन थियल आहिनि 2,10,151 आहे, जंहिंमें मर्दनि जो तादाद 1,13,218 हुई ऐं औरतुनि जो तादाद 96,933 आहे। नाज़रीन यादि रहे त 2018 में खां 2024 ताईं 5 सालनि में वोटनि जो तादाद ऐं पॉपुलेशन जो तादाद बिल्कुलु वधी चुको आहे। तंहिं करे इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन दफ़े PS 7 ते इम्तियाज़ अहमद शेख साहब ऐं आगा तैमूर खान पठान जो मुक़ाबिलो तमामु सख़्तु आहे। PS 7 ते हिन वक़्तु जनाब इम्तियाज़ अहमद शेख ऐं आगा तैमूर खान जे विच में हिकु वॾो दंगल नज़र अची रहियो आहे। ॿई उम्मीदवार ॾींहों ॾींहों पंहिंजी वर्क खे तमामु तेज़ करे चुका आहिनि। रोज़ाना जे बेस ते ॿिन्ही उम्मीदवारनि जी ज़िले जे हर शहर में हर घिटीअ में इलेक्शन जी वर्किंग शुरू लॻी पई आहे। हाणे 8 फरवरी जो ॾींहुं फ़ैसिलो कंदो त कहिड़ो उम्मीदवार खटंदो ऐं सिंध असेंबली में ज़िले शिकापुर जी नुमाइंदगी कंदो। नाज़रीन
ही हुयो PS7 जो प्रोग्राम जंहिंखां तव्हांखे आगाह कयोसीं। वरी मिलंदासीं हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे प्रोग्राम सचो ॾुहारी में। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, नेक्स्ट डिस्कस कंदासीं PS8 ते। नाज़रीन, PS8 खानपुर ऐं लखी गुलाम शाह जे तक ते आहे, जेकी 2018 जी चूंडनि में JDA उम्मीदवार मोहम्मद शहरयार खान महर कामयाबी हासिल कई, जॾहिं त शहरयार खान महर JDA खे अलविदा करे चुको आहे। हिन वक़्तु हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीट ते मोहम्मद आरिफ खान महर खे नॉमिनेट कयो वियो आहे, जॾहिं त संदसि मुखालिफ़ तौरु उम्मीदवार जमियत उलमा इस्लाम जी तरफ़ खां मीर आबिद हुसैन जतोई साहब आहे। हिन जो तनक़ीदी जाइज़ो वठंदासीं त गुज़िरियल 2018 जी इलेक्शन PS8 ते मोहम्मद शहरयार खान महर जन 37,706 वोट खया ऐं मीर अमीर अली जतोई साहब जन 26,893 वोट खया। इन खां अलावा JUI जे उम्मीदवार 16,882 वोट खया ऐं मोइनुद्दीन तौर साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ते 11,545 वोट हासिल किया। जेकॾहिं मोहम्मद आरिफ खान महर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोट मिलायूं त 49,251 वोट थींदा। मीर आबिद हुसैन जतोई ऐं जमियत जा वोट मिलाए करे 43,775 वोट थियनि था। 2018 खां 2024 ताईं 5 सालनि में वोटनि जो ऐं रजिस्टर वोटनि जो तादाद पॉपुलेशन जो वधी चुको आहे। तंहिं करे इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त PS8 ते हिन दफ़े महर बिरादरान ऐं जतोई बिरादरान विच में वॾो दंगल नज़र अची रहियो आहे। हाणे 8 फरवरी जो ॾींहुं ॿुधाईंदो त PS8 ते कहिड़ो उम्मीदवार कामयाबु थींदो ऐं सिंध असेंबली में ज़िले शिकारपुर जी नुमाइंदगी कंदो। हाणे PS9 जो तनक़ीदी जाइज़ो वठंदासीं। हिन तक में PS गड़ियासीन शहर अचे थो। हिन तक में 2018 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कैंडिडेट आगा सिराज अहमद दुरानी कामयाबी हासिल कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन दफ़े 2024 जी इलेक्शन में PS9 जी टिकट वरी ॿीहर आगा सिराज खान दुरानी खे ॾिनी वई आहे, जंहिंजे मुक़ाबले में नून लीग ऐं जमियत उलमा इस्लाम जो हिकु वॾो इतिहाद आहे। नाज़रीन, गुज़िरियल इलेक्शन में PS9 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट आगा सिराज खान दुरानी सुठे मार्जिन सां कामयाबी हासिल कई। हाणे मौजूदा इलेक्शन में हिन वक़्तु PS9 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे साम्हूं को बि अहिड़ो मज़बूत उम्मीदवार कोन आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो करे सघे। हा, तंहिंजे बावजूदि JUI पारां रशीदुल्ला शाह उमरवटी जो मुक़ाबिलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट आगा सिराज खान दुरानी सां थींदो। हाणे 2018 जी इलेक्शन में आगा सिराज दुरानी 51,660 वोट खया, जंहिंमें मुज़फ़र अली इसानी 15,059 वोट हासिल किया ऐं PTI जे कैंडिडेट 7,483 वोट हासिल किया। हिन 2018 जी इलेक्शन खे तनक़ीदी जाइज़ो वठंदे इहो ज़रूरु चई सघिजे थो हिन दफ़े आगा सिराज दुरानी साहब PPA जी सीट ते क्लीन स्वीप करे खटंदो ऐं मुखालिफ़ धुर खे वॾी मेजॉरिटी सां हाराईंदो। हिन 2018 जी इलेक्शन खे ॾिसी करे चई सघिजे थो त आगा सिराज दुरानी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीट ते क्लीन स्वीप करे खटंदो ऐं मुखालिफ़ धुर खे वॾी मेजॉरिटी सां शिकस्त ॾींदो। नाज़रीन, हाणे तव्हांखे असां ज़िले शिकारपुर NA192 ऐं NA193 जो को 2018 में NA198 हुयो ऐं NA199 हुयो, उन जे बारे में तव्हांखे आगाह कंदासीं। सभ खां पहिरियां NA192 ते ॻाल्हाईंदासीं जेको 2018 में NA198 हुयो। हिन तक में शिकारपुर ऐं खानपुर तालुका आहिनि। हिन तक में शिकारपुर ऐं खानपुर वारा इलाइक़ा शामिल आहिनि। हिन तक मां 2018 जनरल इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मीर आबिद हुसैन भयो साहब कामयाबी माणी। उन जे मुक़ाबले में आज़ाद उम्मीदवार तौरु डॉक्टर इब्राहिम जतोई जो हुयो, जंहिंखे शिकस्त मिली। हिन तक ते 2018 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कैंडिडेट मीर आबिद हुसैन कामयाबी माणी, जेको अॻूणो क़ौमी असेंबली जो मेंबर शहीद मीर इल्ताफ़ हुसैन भई साहब जो फर्ज़ंद आहे। मौजूदा तकबंदियुनि जे हवाले सां शिकारपुर ज़िलो ॿिनि क़ौमी असेंबलियुनि जे तकनि ते मुश्तमिल आहे ऐं इहो NA198 जेको मौजूदा NA192 आहे, उहो शिकारपुर ऐं खानपुर तकबंदियुनि ते मुश्तमिल हुयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हाणे इन जो तक जेको आहे 2018 जे बनिस्बत 2024 जी इलेक्शन में चेंज थी चुको आहे, जंहिंमें ज़िले कश्मीर ऐं ज़िले शिकारपुर जा तक अचनि था। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हिन दफ़े मीर आबिद हुसैन भयो खे टिकट ॾियण बदिरां
मीर शबीर अली ख़ान बिजरानी साहब खे हितां जो उम्मीदवार करे चुकी आहे। हाणे हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मीर शबीर अली ख़ान बिजरानी आहे ऐं उन जे मुक़ाबले में जतोई बिरादरान जनाब डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब जो मुक़ाबलो थींदो। शिकारपुर ऐं कश्मीर जे क़ौमी तक ते डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई JUI जी टिकट तां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ खां मीर शबीर अली ख़ान बिजरानी साहब इलेक्शन विढ़ंदो। नाज़रीन, असां हाणे इन जो तनक़ीदी जाइज़ो वठंदासीं। नाज़रीन, हिन डायग्राम ते नज़र रखंदा, हिन डायग्राम ते नज़र विझंदा। हीउ डायग्राम NA 198 जो आहे जेको मौजूदा 2024 जी इलेक्शन में NA 192 आहे, जेका PS 7 ऐं 8 जी कॉन्स्टिट्यूएंसी आहे, जंहिंमें जनाब मीर आबिद हुसैन भयो साहब 64,187 वोट हासिल करे कामयाबी माणी ऐं जनाब मोहतरम डॉक्टर इब्राहिम जतोई 49,951 वोट हासिल कया हुआ। इन खां अलावा मौलाना अब्दुल्ला पहोर JUI जे प्लेटफॉर्म तां 26,853 वोट हासिल कया हुआ ऐं बक़ाया आज़ाद उम्मीदवार मिली करे 10,476 वोट हासिल कया हुआ। ऐं हाणे हिन रिज़ल्ट जो तनक़ीदी जाइज़ो वठिजे त हिन 2024 जी इलेक्शन में डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई JUI जो उम्मीदवार आहे। हिन दफ़े NA 192 ते आबिद हुसैन भयो साहब जी जॻह ते मीर शबीर अली ख़ान बिजरानी साहब आहे। जेकॾहिं 49,951 वोट डॉक्टर इब्राहिम जतोई जा, 26,853 वोट जमियत उलमा इस्लाम जा ऐं आज़ाद उम्मीदवारनि जा 10,406 वोट मिलाया वञनि त डॉक्टर इब्राहिम जतोई साहब जा 78,290 वोट थियनि था। ऐं इन खां अलावा हिन दफ़े NA 192 जा तक 2018 जी इलेक्शन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। 2018 में शिकारपुर जे NA 192 में 1,57,000 वोट रजिस्टर हुया, जंहिंमें मर्दनि जो तादाद 16,414 ऐं औरतुनि जो तादाद 1,41,267 औरतुनि जा वोट हुया। 2018 खां 2024 ताईं पॉपुलेशन ऐं वोटनि जो तादाद वधी चुको आहे। तंहिं करे इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त 2024 जी इलेक्शन में डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब वॾी मेजोरिटी सां खटंदे नज़र अची रहियो आहे। ॿिन्ही उम्मीदवारनि पंहिंजी वर्क तमामु तेज़ करे चुका आहिनि। इहा वर्क ॾींहों ॾींहों तमामु तेज़ीअ सां वधंदी नज़र अचे थी। हाणे 8 फरवरी जो ॾींहुं फ़ैसिलो कंदो त NA 192 ते कहिड़ो उम्मीदवार कामयाबी हासिल कई, जेको नेशनल असेंबली में वेही करे ज़िले शिकारपुर जी नुमाइंदगी कंदो। नाज़रीन, हाणे असां तव्हांखे NA 193 जेको 2018 जी इलेक्शन में NA 199 हुयो उन ते ॻाल्हाईंदासीं। हिन तक में लखी गुलाम शाह ऐं गड़ी यासीन वारा तालका शामिल आहिनि। हिन तक मां 2018 जी जनरल इलेक्शन में JDA उम्मीदवार सरदार गौस बख्श खान महर कामयाबी हासिल कई, जेको हिकु पुराणो पार्लियामेंट्री आहे ऐं संदसि तालुक़ लखी गुलाम शाह ऐं ॻोठ वज़ीराबाद सां आहे। हाणे 2024 जी इलेक्शन में लखी गुलाम शाह ऐं गड़ी यासीन खां अलावा तालके शिकारपुर जा बि कुझु इलाइक़ा NA 193 में शामिल किया विया आहिनि। ऐं हाणे क़ौमी सीट ते NA 193 ते जनाब मोहम्मद शहरयार ख़ान महर साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ खां कैंडिडेट चूंडियो वियो आहे, जंहिंजे मुक़ाबले में JUI जो उम्मीदवार मौलाना राशिद महमूद सूमरो साहब आहिनि। मोहम्मद शहरयार ख़ान महर फ़ौज जो हिकु रिटायर कैप्टन आहे। सन 1994 खां 2002 ताईं पाकिस्तान आर्मी में ऑफिसर रहियो ऐं पोइ इस्तीफ़ा ॾेई करे सियासत में शामिल थी। अॻूणो NA 199 जेकी मौजूदा NA 193 आहे, जिते 2018 जी चूंडनि में JDA उम्मीदवार सरदार गौस बख्श खान महर 5,000 वोटनि तां कामयाबी हासिल कई हुई, जॾहिं त मुखालिफ़ धुर PP उम्मीदवार ज़ुल्फ़कार अली कमारियो साहब शिकस्त खाधी हुई, जंहिंमें सरदार गौस बख्श खान महर 62,785 वोट हासिल किया ऐं ज़ुल्फ़कार अली कमारियो साहब जन 55,987 वोट हासिल किया हुआ ऐं जमियत उलमा इस्लाम 16,663 वोट हासिल किया। हाणे NA 193 जो तनक़ीदी जाइज़ो वठणु तमामु मुश्किल आहे, छाकाणि हिन दफ़े 2024 जी इलेक्शन में NA 193 जो तनक़ीदी जाइज़ो वठणु ॾाढो मुश्किल आहे, छाकाणि त हीउ मुक़ाबिलो मौलाना राशिद महमूद सूमरो साहब ऐं जनाब शहरयार ख़ान महर जे विच में आहे। ॿई उम्मीदवार सियासत जा दाना ऐं दानिशमंद सियासतदान आहिनि। नाज़रीन, तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिन NA 193 जे तक ते जमियत उलमा इस्लाम सिंध जो सदर राशिद महमूद सूमरो, अॻूणे सिंध जे सदर जमियत उलमा इस्लाम मौलाना ख़ालिद महमूद सूमरे जो फर्ज़ंद आहे। हिन तक NA 193 ते ॿई दानिशमंद सियासतदान आहिनि, जंहिंजो पाण में मुक़ाबिलो आहे। हाणे 8 फरवरी जो ॾींहुं फ़ैसिलो कंदो
त कंहिंखे अल्लाह पाक सो वॾे थो, कहिड़े कैंडिडेट कामयाबी माणी नेशनल असेंबली में वेही करे ज़िले शिकारपुर जी नुमाइंदगी कंदो। नाज़रीन, वरी मिलंदासीं हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे प्रोग्राम सचो ॾाढो हारी में। अस्सलाम वालेकुम।